इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि अहम रस्ता बंदि करे छॾिया। इस्लामाबाद एयरपोर्ट वेंदड़ लाहौर पिशावर मोटरवे बि बंदि कयो वियो। एहतजाज सबबि मरी रोड, इकबाल पार्क रोड ॿिन्ही तरफ़नि खां बंदि आहे। टेक्सला जीटी रोड, रता शाह मार्गिला रोड भी ॿिन्ही तरफ़नि खां बंदि कयो वियो आहे। रस्ता बंदि हुजण सबबि मुसाफ़िर सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रावलपिंडी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जे एहतजाज सबबि शहर जा केतिरा ई रस्ता बंदि आहिनि, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि एहतजाज सबबि मरी रोड, इकबाल पार्क रोड ॿिन्ही तरफ़नि खां बंदि आहे। टेक्सला जीटी रोड, रता शाह मार्गिला रोड भी ॿिन्ही तरफ़नि खां बंदि कयो वियो आहे। उन खां अलावा सराई काला चौक पिणु एहतजाज सबबि बंदि आहे। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि ओल्ड एयरपोर्ट रोड ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक लाइ खुलियल आहे। माल रोड ऐं पिशावर रोड भी ट्रैफ़िक लाइ खुलियल आहिनि, जॾहिं त इकबाल पार्क खां सवाइ रावलपिंडीअ जूं समूरियूं अंदरूनी शाहराऊं भी ट्रैफ़िक लाइ खुलियल आहिनि। पीटीआई कारकुननि एहतजाज कंदे इस्लामाबाद एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ लाहौर पिशावर मोटरवे बंदि करे छॾियो। इस्लामाबाद पुलिस वफ़ाक़ी हुकूमत खां मोटरवे खोलाइण लाइ इजाज़त घुरी वरिती।